पाकिस्तान जी फ़ौज के तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी साहब भी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। 9 मई 26 नवंबर पाकिस्तान में दहशतगर्दी की मौजूदा लहर और बिन मामलन से गाल बोल कई है। गॾोगॾु सवाल जवाब जा भी सेशन थिया आहिनि। सब खां पहिरियां त मां तव्हां खां पॉलिटिकली जंहिं मामले ते ॻाल्हायो आहे पाक फ़ौज जे तर्जुमान, हिकु त जेके PTI ऐं हुकूमत में ॻाल्हियूं थियनि पियूं, डायलॉग थियनि पिया, उनखे सुठो सावण करार ॾिनो अथई। बे पासे वरी प्रेस कॉन्फ्रेंस में जो तासुर मिले तो 9 मई और 26 नवंबर वारो, छाकाणि PTI जा ब ये अहम मुद्दा आहिनि, मामला आहिनि जिन ते हू हुकूमत सां ॻाल्हियूं करण चाहे थी ऐं उन ते फ़ौज पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे हिकु भेरो ॿीहर वाज़े करे छॾियो आहे। अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हुकूमत ऐं अपोज़िशन विच में जेके ॻाल्हियूं अञा मुकमिल न थियूं आहिनि पर जेके हलंदड़ आहिनि, उन जो तव्हां छा पिया सम्झो, छा मुस्तक़बिल आहे या उहे नतीजा खे साबित थींदियूं? ॾिसो, जेके PTI ऐं हुकूमत जे विच में ॻाल्हियूं मूंखे को नतीजे ते पहुचंदे नज़र कोन पियूं अचनि, छाकाणि त उन जा हिकु त ॿ सबब आहिनि। हिकिड़ो त जहिड़े नमूने सां ॿ मुतालबा जेके शुरूआत में रखिया विया आहिनि जी, उहे ख़ुदि जेको आहे सो भई PTI बानी समेत समूरनि क़ैदियुनि खे आज़ादु करणु हिकिड़ो थियो। ऐं ॿियो जेको इहो आहे त भई ॻाल्हियूं हे कंदे पर ॻाल्हियुनि खे क़बूल करणु न करण जो अख़्तियार बानी PTI वटि आहे, त हो त इन शइ ॾे ईंदो ई कोन। तंहिंजे करे जेका कमेटी PTI जी हुकूमत सां ॻाल्हियूं पई करे, उन वटि त मैंडेट ई कोन्हे, उन वटि उनखे त पंहिंजो लीडर इन क़िस्म जो को अख़्तियार ई कोन ॾिनो आहे त तव्हां हुते जेको तइ करे ईंदो उहो मां क़बूल कंदुसि। हो चए थो त फाइनल मूं वटि आहे, यानी कि वीटो पावर अॼु बि हुन वटि आहे। शयूं थी रहियूं आहिनि स्पीकर जे चैम्बर में तइ, पर येस आर नो जो जेको बेल आहे उहो वॼंदी हुन मां एडियाला मां। त मूंखे ही ॻाल्हियूं को कंहिं सुठे नतीजे ते वेंदे पहुचंदे नज़र अचनि कोन पियूं। बाक़ी जेका अॼु DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा ज़ाहिर आहे रूटीन जो हिकिड़ो हिसो आहे ऐं उहा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ वक़्त खां पोइ थींदी रहंदी आहे। ऐं हीअ छाकाणि त साल जी पुॼाणी जे टाइम ते थी आहे ऐं हिन में DG साहब जेको आहे सो सॼे साल जूं जेके कामयाबियूं आहिनि या जेके क़ुर्बानियूं आहिनि फ़ौज जूं, उनजो उन्हनि ज़िक्र कयो आहे। ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु जॾहिं हाणे बसि आख़िरी ॾींहं आहिनि त हिन प्रेस ब्रीफिंग खे पाण पाक फ़ौज जी हिन साल जी आख़िरी ब्रीफिंग चई सघूं था। उन में उन्हनि काफ़ी ॿियूं शयूं बि कयूं आहिनि। दहशतगर्दी जे मामलनि ते ॻाल्हायो आहे, अफ़गानिस्तान मां जेका दरअंदाज़ी थी रही आहे उन ते उन्हनि ॻाल्हायो आहे, अफ़गान पनाहगीर जेके वापसि मोकिलिया विया उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि थी आहे। ख़ुदि असांजा जवान केतिरा शहीद थिया आहिनि, उनमें असांजा जेके आहिनि से उहे ॿिया आम शहरी इन दहशतगर्दी जो केतिरो निशानो बणिया आहिनि ऐं केतिरनि दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे। इहा हिकिड़ी सॼी रिपोर्ट जेका आहे हुननि उन में पेश कई। ऐं जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त भई हुननि इहो चयो त भई 9 मई ऐं जेके 26 नवंबर जा जेके मामला आहिनि, सो क्रिमिनल जेल खे तव्हां उन पॉलिटिकल वर्कर सां नथा जोड़े सघो। सही, सियासी क़ैदी उहो हूंदो आहे जेको जमहूरियत जी जदोजहद में पकड़ियो वञे। ईअं जीअं ज़िया जे दौर में सिंध जा, पंजाब जा ऐं चइनी सूबनि जा जेके कारकुन आहे उहे जेलनि में उहे सियासी क़ैदी हुआ। ईअं ई उहे उन्हनि खे तव्हां सियासी क़ैदी चई सघो था न। हीअ त सियासी क़ैदी न आहिनि, हे त बम, पेट्रोल बम ऐं गोलियूं ऐं अलाए छा छा हथियार खणी वञी इन्हनि फ़ौजनि जे इन्हनि अहम जेके हंध आहिनि उन्हनि ते वञी उन्हनि हमला कया, पुलिस एहलकारनि ते हमला कया, उन्हनि फ़ौजी जवाननि ते हमला कया। त हिननि खे त पाण सियासी क़ैदी चई कोन था सघूं न। ॾिसो, सियासी क़ैदी जी तव्हांखे डेफिनेशन रखणी पवंदी। हीअ त क्रिमिनल केसिस आहिनि हिन जे मथां ऐं उन्हनि ते हाणे त तेज़ी सां जेको आहे सो उन्हनि खे मिलिट्री कोर्ट्स मां सज़ाऊं बि अचणु शुरू थी वयूं आहिनि। मुकमिल थी वियो न, बाक़ी मास्टर माइंड जेके उनजो प्रोसेस उनजो वारो बचणो आहे। त मुंहिंजे ख़्याल में अॼोके हिन मौक़े ते इन जो जेको मक़सदु जेको प्रेस ब्रीफिंग जो जेको मूंखे लॻी रहियो आहे उहो इहो आहे त साल मुकमल पियो थिए हिकिड़ो। 2024 में सॼे साल में पाक फ़ौज कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं कहिड़ियूं कामयाबियूं हासिलु कयूं, केतिरनि दहशतगर्दनि खे मारियो, केतिरनि पंहिंजनि फ़ौजनि ऑफिसरनि जूं जानियूं क़ुर्बान कयूं, जवाननि जूं जानियूं क़ुर्बान कयूं, उनजो हिकिड़ो ख़ाको हुयो। उहो सॼे साल जो उहो क़ौम जे आॾो पेश करणु हुयो ऐं ॿियो वाज़े इहो पैगाम ॾियणो हुयो त भली ठीकु आहे। ऐं ॾिसो, सियासी ॻाल्हियूं थींदियूं रहनि पर क्रिमिनल इज़ क्रिमिनल। तव्हां सम्झो था त जेकॾहिं इन ते इहो तइ थी वञे सुभाणे हुकूमत जेको आहे सो इहो चए थी भई ठीकु आहे 9 मई जे सभिनी ॾुहारियुनि खे पाण आज़ादु कयूं था, कीअं पॉसिबल आहे? उहो ड्यू प्रोसेस आहे न हिकिड़ो। त तव्हां इन्हनि खे आज़ादी त कोर्टुनि खां मिलणी आहे, इहो वेही कंहिं बिल जे ज़रिए हिननि खे आज़ादी न मिलंदी।
उहो चाहे पाण हुजे बानी PTI या हुन सां ॿी क़यादत हुजे या कारकुन हुजनि, उहे थींदा जेकॾहिं आज़ादु त ड्यू प्रोसेस मां थींदा। अञा तरसो अञा इहे शयूं अॻिते वञणियूं आहिनि। अञा त जनवरी जे पहिरें हफ़्ते में 190 मिलियन पाउंड वारो केस जो फ़ैसिलो बचिणो आहे। अहिड़ा अञा खोड़ सारा ॿिया फ़ैसिला बचणा आहिनि।